अब दखे आला कयो मूरत में मखफी थिया सूरत पिण से कयामत के गाल पिना सदे पार जी मिठड़ा मोहम्मद सुभान अल्लाह मिठड़ा मोहम्मद सोना जिया तुझे आसरे सभई पाड़ो सूरत जो एक लहज़े मंजिल तेज मिठड़ा मोहम्मद जो बाकी लोग मटो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, अजगोठ मियां अब्दुल रज़्ज़ाक़ सोलंकी मशहूर फुलू वाहन गोठ फुलू वाहन जे जामिया मस्जिद में अॼु जश्न ईद मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हिक महफ़िल मुनाक़िद कई हुई आहे, जंहिंमें सोने करीम रब जी ज़ात तव्हां असां जहिड़े गुनाहगारनि ते करम करे शिरकत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। इंशाअल्लाह ताला जय सोने करीम रब तव्हां असां जहिड़े गुनाहगारनि खे अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे, ओहो करीम रब तव्हां असांजे हाज़िरीअ खे बि क़बूल फ़रमाईंदो। अज़ीज़ दोस्तों, सोने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा परवानो दीवानो हड़े दौर जे अंदर सजी दुनिया बदलजी चुकी हुजे, रिश्तन में अजीब किस्म जूं दराड़ूं पइजी चुकियूं हुजन, हर शइ में नज़र कयो त हर ईंदड़ ॾींहं में घटि थींदी पई वञे, वधे कोन थी, सवाइ महांगाई वधे पई। रिश्ता ॾिसो त हर ॾींहं में ईंदड़ ॾींहं में रिश्तनि जो कुर्ब घटि थींदो थो वञे, हया हर ईंदड़ ॾींहं में घटि थींदो थो वञे, शरीयत जो इत्तिबा हर ईंदड़ ॾींहं में घटि थींदो थो वञे,
जेकॾहिं काइनात ते निगाह कंदासीं त जेकी बि फितरी अमल आहिनि, फितरी शयूं आहिनि, उहे तमामु हर ईंदड़ ॾींहं में घटि थींदियूं पियूं वञनि। अगरि का हर ईंदड़ ॾींहं में वधण वारी शइ आहे त चओ उहा अज़मत मुस्तफ़ा आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गहराईअ सां गौर कयो त जेतिरा महबूब जा मीलाद तव्हां 2020 में ॾिठा हूंदा, हिन किरोना सॼी दुनिया खे उथल पुथल करे छॾियो, लेकिन प्रभु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दीवाननि वटि मीलाद जी कमी न आहे। ये आहे अनादा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अज़मत में ऐं शान में कमी अचण वारी नाहे, छो त उन जी ज़मानत मुंहिंजे करीम रब ख़ुदि खणी छॾी आहे। जंहिंजी ज़मानत मुंहिंजो करीम रब ॾियणु फरमाईंदो आहे, उन ज़मानत खे ज़रे जे बराबर बि को लोॾे या हेॾे होॾे करे कोन सघंदो आहे। लेकिन सवाल अजीब आहे। लाउड जो आवाज़ तव्हांखे सम्झ में अचे थो न? किथे घणो सेटिंग में फ़र्क़ु त नाहे न? सवाल अजीब आहे। ज़मानत त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जी ऐं सुहिणे क़ुरान करीम जी अल्लाह जे ज़ात खई आहे। ॿ ज़मानतूं मुंहिंजे रब खयूं आहिनि। कहिड़ियूं? हिकु अल्लाह फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। मुंहिंजे करीम रब फरमायो हिन क़ुरान खे नाज़िल भी असां कयो आहे, त हिन क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी असां पाण खयो आहे। ॿ टे मिंट तव्हांजो थोरो दिलि जो ग्राउंड ठाहे वठो। छा ख़्याल आहे? थधि घणी त नाहे न? मोहम्मद ईसा सोलंकी अॻे रड़ियूं पे कयूं त थधि घणी आहे। दोस्तो, ज़िम्मो त खयो अल्लाह जे ज़ात, लेकिन ज़रा गौर कयो त इहो ज़िम्मो क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जो अल्लाह पूरो कंहिंखों करायो आहे। तवज्जो तलब जुमलो, ज़िम्मो खयो क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जो मुंहिंजे अल्लाह, त नाज़िल भी असां कयो आहे, हिफ़ाज़त भी मां रब पाण कंदुसि। ज़मानत खईं मुंहिंजे करीम रब, लेकिन इन ज़मानत खे पूरे करण जे लाइ अल्लाह इंतख़ाब कंहिंजो कयो आहे। मलाइकनि जो जवाब आहे न, कंहिंजो? इंसाननि जो। कहिड़नि इंसाननि जो? जो जंहिंजे सीने खे मुंहिंजे करीम रब पंहिंजे कुर्ब जे लाइ क़बूल फरमायो, उन जे सीने खे मुंहिंजे रब क़ुरान करीम जे यादि करण जी तौफ़ीक़ अता फरमाई। ज़मानत मुंहिंजे रब खई आहे, ज़मानत मुंहिंजे रब खई क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जी, लेकिन अल्लाह उहा हिफ़ाज़त कराई कंहिंखों? चओ महबूब मुस्तफ़ा जे ग़ुलामनि। कंहिंखां कराई? महबूब जे ग़ुलामनि खां। लेकिन सभिनी खां न। कलमे वारा त अणखुट मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहिनि, लेकिन क़ुरान जी हिफ़ाज़त अल्लाह सभिनी खां न कराई। जंहिंखे अल्लाह क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जे लाइ मुंतख़ब फरमायो, चूंडियो, उन जे सीने खे रब कुशादो फरमायो। एतिरो त कुशादो फरमायो जो 10 सालनि जो ॿार 30 पारा क़ुरान जा यादि कयो बीठो। 20 सालनि जो जवान क़ुरान करीम जो हाफ़िज़, 80 साल जो पुराणो क़ुरान करीम जो हाफ़िज़। ऐं मुंहिंजा दोस्त, इहा उन हाफ़िज़ जी ताक़त नाहे, न 10 सालनि वारे जी, न 20 सालनि वारे जी, न 80 साल वारे जी। इहा उन जी ताक़त नाहे। हीअ अगरि ताक़त आहे
त मुझे करीम रब जे उन निगाह खास जिया जेका अल्लाह उन बाने जे सीने ते फरमाई। रब उन सीने के ताकत अता फरमाई जो उन सीने अल्लाह जे कुरान के साठण जे ला कबूल वरतो। गाल समझ में आई अलाए कोन आई? अगर तजुर्बो करणो आहे तव्हांखे त दुनिया जे अंदर हज़ारे बुक्स ॿिया भी मौजूद आहिनि, लखनि जे तादाद में चई सघो था त दुनिया जा खोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे मुकम्मिल किताब यादि हूंदो आहे, लेकिन उहो यादि हूंदो ज़रूर, यादि कंदा ज़रूर 6 महीना, साल, 2 साल, 5 साल भी सॼो किताब कंहिंखे यादि न बीहंदो। छो जो उन जी का भी श्योरिटी कान्हे, गारंटी कान्हे का। क़ुरान करीम मरण घड़ीअ ते जेको सीननि में रहे थो, इहा उन बाने जी ताक़त नाहे, मुंहिंजे करीम रब जे कुदरत जो कमाल। हालांकि उन क़ुरान करीम जे ताक़त ॾे निहार काॾे कमज़ोर इंसान, काॾे 10 सालन जो मासूम बचड़ो, काॾे अल्लाह जो पाक क़ुरान करीम जे ला मुझे बेनियाज़ रब पंहिंजे सोने क़ुरान करीम में फरमायो लहू अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। मुझे सुने करीम रब, मुझे बेनियाज़ रब फरमायो इन 10 सालन वारे ॿारड़े ते निहार, वरी मां अल्लाह जे क़ुरान करीम जे ताक़त ॾे निहार। हे उहो क़ुरान करीम, हे उहो क़ुरान करीम जे जा मां अल्लाह जलवा बयान थो कयां, जे जो शान बयान थो कयां, जे जी ताक़त बयान थो कयां। मां अल्लाह जी ज़ात अगर हिन क़ुरान करीम के जबलन जे मथा नाज़िल कयां हां, जबल पार खणी को न सघन। ऐ मुसलमान गौर कर, क़ुरान करीम जो पार जबल भी बर्दाश्त करे कोन सघन। जबल छाके चइबो आहे जेको हिली भी न सघे, जेको हटी भी न सघे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको इंतहाई सख्त हूंदो आहे उनखे जबल चइबो आहे। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो जबलन में भी ताक़त न हुई जो मां अल्लाह जे क़ुरान करीम जे चलवन जो पार बर्दाश्त करे सघन हां। जॾहिं जबल करे न सघिया त 10 सालन जे मासूम ॿार खे कहिड़ी ताक़त आहे? जवाब मिलियो मुझे बेनियाज़ रब फरमायो अगर हिन क़ुरान करीम के जबलन ते नाज़िल कयां हां त जबल पार बर्दाश्त न करे सघन हां। मौला पोइ हिन 10 सालन जे मासूम बचड़े कीअं बर्दाश्त कयो? छो नीचे वठे तो ना डाउन थी ये तो न करिया सजो महीनो रह गयो अञा। मुझे बेनियाज़ रब त पोइ हिन मासूम 10 सालन जे ॿार क़ुरान करीम कीअं यादि कयो, इन जे सीने खे ताक़त कीअं मिली? मुझे बेनियाज़ रब फरमायो इन करे जो इहो मां रब जो पाक क़ुरान पहिरीं इन्नहु लतंज़ील रब्बिल आलमीन नज़ल बिही रूहुल अमीन अला क़ल्बिक। मुझे बेनियाज़ रब फरमायो अगर क़ुरान करीम
सिद्धो सो नाज़िल कया इंसान में ताकत कान हुई अगर ताकत मां रब ॾिनी त पंहिंजे महबूब मुस्तफा जे सीने खे मां रब ताकत ॾिनी क़ुरान जे जलवन खे पहिरीं मुझे महबूब जे सीने बर्दाश्त कयो मुझे सीने कबूल आवाज घट रखे आवाज घट या माइक के सलाम करो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अर्ज़ कयो मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जे कुरान करीम जे जलवन के कोई बर्दाश्त न करे सके हां अगर मां रब ही कुरान पांजे महबूब मुस्तफा जे पाक कल्ब जे मथा नाज़िल न कया कुरान करीम ने गौर कर अल्लाह जे ज़ात फरमायो नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिक मुझे महबूब मुस्तफा जे पाक कल्ब जे मथा अल्लाह कुरान करीम के नाज़िल फरमायो जदे कल्ब मुस्तफा ते नाज़िल थी करे वो साॻियो कुरान करीम जे जलवन के जबल भी बर्दाश्त न करे पिया सघन जॾहिं ज़ुबान मुस्तफा मां निकितो त जंहिं भी कुरान ॿुधो मुझे करीम रब उनखे कुरान जे याद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए छॾी यानी कुरान करीम गाल करण जो बुनियादी मकसद अर्ज कया त कुरान करीम जे ला तवा साज कल जोर सा चवंदा हो त महबूब जो शान कुरान में दिखार ओ मुझा दोस्त ये न चो बल्कि इया गाल हकीकत तस्लीम कर जय कुरान करीम जे शान ला चवी तो त महबूब जो शान कुरान करीम में दिखार इहो कुरान अगर सीने मुस्तफा ते न अचे जुबाने मुस्तफा मान न निकरे त तुम्हें ताकत ही कान थे त इन कुरान के सीने में संभाले सकी या जुबान ते आने सकी अज जेके कुरान करीम जी तो के तिलावत नसीब थिया तुझे सीने के मुझे बेनियाज़ रब जेका ताकत बख्शिया इहो सब वसीलो ऐं सदको त अम्मा आमिना जे लाल जो सुभान अल्लाह। ऐ मुसलमान एक मां जुमला चवा उन ते थोड़ो गौर कंदो अचजा खोड़े ते माण्हू वेठा जेके उम्रे या हज करे आया हन को हिकड़ो हथ खणे जेके हज ते वया हुजन या उम्रे ते छो किरोन में न किरोना खाग में अल्लाह करे सभई मदीने वञो सुभान अल्लाह। इन साल माशाअल्लाह फुटीअ के अगु भलो था एकड़े मण फुटीअ जेके विकरो करे पासपोर्ट रुगी ठारायो इंशाअल्लाह ताला टिकट पाणे मदीने मां अची वी सुभान अल्लाह। अज़ीज़ान मन जने हाजी हज करण वारो या उम्रे करण वारो मदीने तय्यबा मां थी काबतुल्लाह शरीफ जे तवाफ करण ला पहुंचंदो जेडी मल तवाफ काबा कंदो तवाफ काबा कंदो सत चक्कर ॾियण जे ला जरा गौर कर मुंहिंजा दोस्त अण ॾिठन जे आलो कहिड़ी ॻाल्हि कजे तवाफ त काबे जो कंदो रज़ा अल्लाह जी होंदी मगर दिल में हिकड़ी तमन्ना होंदी त केडी महल तो वारो मिले त वञी हिजरे असवद के हिकड़ी चुमी ॾेई वठां
तवज्जो अहम ॻाल्हि पियो कयां। काबतुल्लाह मौजूदा अल्लाह जो घर मौजूदा चैनी पासन खां जिते वणई ते नमाज पढ़ हेॾहूं निहार तुंहिंजी मर्ज़ी हेॾहूं निहार तुंहिंजी मर्ज़ी होॾहूं निहार तुंहिंजी मर्ज़ी। पर जॾहिं काबतुल्लाह जो तवाफ़ शुरू कयो वेंदो आहे त मुंहिंजा दोस्त पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन शुरू कंदे न हेॾहूं न हेॾहूं न होॾहूं न होॾहूं उन जगह ते बीही करे उन जगह ते बीही करे तोखे पहिरीं सलाम करणो पवंदो हथड़ो मथे करणो पवंदो उन पत्थर ॾे निहारे इबादत अल्लाह जी रज़ा अल्लाह जी तवाफ़ काबे जो मगर सलाम उन पत्थर के पहिरीं करणो पवंदई तवाफ़ बाद में शुरू करणो पवंदई। कहिड़े पत्थर के सॼो काबो भी त पत्थरनि जो ठहियल आहे मगर उन पत्थर के सलाम करणो पवंदो जंहिं पत्थर के हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे लबड़नि सां चुमी ॾिनी आहे। ऐं मुस्लमान तवाफ़ काबे जो रज़ा अल्लाह जी मगर शुरू तॾहिं कंदे जॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लबड़नि खे लॻल उन पत्थर जे साम्हूं बीही सलाम जे सीन कंदे हिकिड़ो दफ़ो न हर दफ़े सां सतई चकर ईंदो वेंदे काबे जो तवाफ़ हिकिड़ो चकर पूरो करे वरी अचे सलाम कंदे ॿियो चकर पूरो करे वरी अचे सलाम कंदे ही सभु कुझु छा आहे ही सभु कुझु छा आहे मुंहिंजो करीम रब ॿुधाए रहियो आहे जंहिं वटि मुंहिंजो मुस्तफ़ा आहे ही सभु कुझु उन्हनि वटि आहे। काबो तो सजो आ चारई पासा काबतुल्लाह नफल जेदा वणई तेदा बीही पढ़ फर्ज जेदा वणई तेदा बीही पढ़ पर जने तवाफ शुरू करी हज जो हुजे या उम्रे जो हुजे सलामो ता बीही करणो आ। अञा अगी गाल अर्ज करण तो चाहियां हर चक्कर में हर तवाफ वारे जी मजबूरी हुंदी आ दिल जी माण्हुनि खे अॻियां करे माण्हुनि खे ज़ोर ॾेई वञी उन हिजरे असवद के पहुंचा हिकड़ी चुमी ॾियां छाजे करे इहा दिल जी तमन्ना हुंदी आ त जंहिं जगह ते जंहिं पत्थर के मुझे महबूब हिकड़ो दफ़ो लब लगाया अगर मो गुनाहगार जा लब लगंदा त रब मुझे मथा अज़ाब कब्र ऐं हशर जो माफ़ करे छॾींदो। इहो सच्चा छो त ॻाल्हि अञा ॿी ॿुधाइण पियो चाहियां जेका अहम आहे इहा हक़ीक़त आहे न। अल्लाह करे मां चवां तो दुआ थो घुरां मूंखे त जहाज़ अल्लाह से ॾे त हींअर ई त हड़ी खे खणा सिधो मदी चौपर दे मौला जल्दी गुलामी पहुंचा प्रिया जे पार दे है पर दे मौला जल्दी गुलामी पहुंचा प्रिया जे पार दे है पहुंचा प्रिया जे पार दे सुन मसीह मने जे यार दे है पहुंचा प्रिया जे पार दे सुन मसीह जे मन चार दे पर दे मौला जल्दी उदामी पहुंचा प्रिया जे पार दे। अज़ीज़ान मन गौर कर हर आशिक जी तमन्ना हुंदी आ हर दीवान जी उम्मीद हुंदी आ त मां काबे जो तवाफ कयां ऐं काबे जो तवाफ कंदे हिजरे असवद खे चुमी ॾियां। गौर कजा जुमले जे मथां हिजरे असवद के मुझे महबूब हिकिड़ो दफ़ो लबड़ा लगाया आशिक दीवाना मस्ता
त हिकिड़ो दफ़ो जेके महबूब लब लॻाया उनखे चुमी ॾियो। गौर कर ॻोठ फुलू वाहण में ओ पीहण वारा ज़रा गौर कर हिकिड़े मिंट जे लाइ जेके 30 पारा क़ुरान करीम जा तुंहिंजे घर में पिया आहिनि। हिकिड़े मिंट लाइ सोच इन 30 पारनि जे हिकिड़े हिकिड़े अखर ॿुधा मुंहिंजे मुस्तफ़ा जे लबनि खे चुमी ॾिनी आहियां कान ॾिनी आहियां। तवज्जो कर मुसलमान, मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म के जेका नालैन मुबारक लगी, अगर तोखे खबर पवे त मुझे महबूब जी नालैन मुबारक, मुझे महबूब जी ओरिजिनल नालैन मुबारक जंहिंमें मुझे महबूब कदम लगाया, जे खबर पवई त पाकिस्तान जे जबलनि में मौजूद आ। जवाब ने रात जो रातों पंध करे ज़ियारत ला वींदे या न वींदे? जवाब दे वींदे? छो वींदे? जवाब ले आए मुसलमान अखियों खोल छो वींदे? जो इन करे वींदुसि जो मुंहिंजी दिल गवाही ॾींदी त जेका नालैन मुंहिंजे महबूब जे कदमनि खे लॻी आहे, जे अखियूं उनखे ॾिसंदियूं त मुंहिंजो रब इन अखियुनि ते राज़ी थी पवे। इहा तमन्ना हूंदी आहे न दोस्त, पोइ तूं इहा ॻाल्हि छो नथो सोची त जेको तुंहिंजे घर में क़ुरान करीम पियो आहे, जेको तुंहिंजे घर में क़ुरान करीम पियो आहे, 114 सूरतुनि जे मुंहिंजा दोस्त मौजूदगीअ में 30 पारनि जे मौजूदगीअ में इन पूरे क़ुरान करीम जो हिकिड़ो बि अहिड़ो हरफ ॾेखार जंहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लबड़नि खे चुमी न ॾिनी हुजे। अखियों खोल मुसलमान, अखियों खोल मुसलमान, तोखे कदर ना है तोखे इन कुरान करीम जो कदर कर। यकीन सा तो चवा तोखे विरदन जी जरूरत ना है, इन तावीज़न जे पुठियां टुकण जी जरूरत ना है। रुगी अल्लाह जे पाक कुरान करीम के जेडी मल तिलावत करी पंहिंजे दिल में ही पक्को ख्याल करे, बाद में तिलावत शुरू कर त उन कुरान जी तिलावत थो कयां जे हरफ हरफ मुझे मुस्तफ़ा जे लबड़नि खे चुमी ॾिनी आहे। तिलावत तू रोज कंदो आहे, तिलावत रोज कंदो आहे, अॼु बि हितां मोटी वञी तिलावत कजा, मगर ख्याल पंहिंजे दिल में तसव्वुर, पंहिंजे दिल जो ईमान यकीदो इन बुनियाद ते रखी करे पोइ तिलावत करे। हथड़ा खणी ॾिस त मुंहिंजो रब दुआ क़बूल करे थो या नथो करे। ऐ मुसलमान, कुरान करीम जा 10 सिपारा पढ़ण वारा महबूब सुभानी जे दरबार में सैयदना अब्दुल कादिर जीलानी, अज लाउड मूंखे तव्हांजो मज़ो ख़बर न आहे छो नथो ॾे, सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जे दरबार में हिकिड़ो गुलाम आयो। मुंहिंजा साईं मूंखे पेट में सूर आहे, मुंहिंजा साईं मूंखे पेट में सूर आहे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि हसनी हुसैनी घोट वॾे आवाज़ में सूरे इखलास यानी कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद जेडी मल इहा तिलावत कईया इते खोले छुंदो रखी विछुंदो खावे खुदा जा बाना अजीज़ान मन जॾहिं महबूब सुभानी कुरान करीम जी सूरे इखलास तिलावत कई, केॾो बि पेट में सूर हुयो, हमराह जो सूर ख़त्म थी वियो, रोअंदो आयो, खिलंदो मोटियो, वञी ॻोठ वारनि खे चए, फुलू वाहण वारनि खे चए, मुंहिंजो पेट जो सूर त छॾे वियो आहे, पर अॼु मां तबीब खां दवा बि वठी आयो आहियां, वज़ीफ़ो बि वठी आयो आहियां। हाणे जेके पेट में सूर पवे मूं वटि अचे मिंट कंदुमि। कंहिं ॻोठ जे चङी खे पेट में सूर पियो, रात जो चयो
कयो हमराह के वठी आया हिकड़ो दफ़ो न जीअं कुल अल्लाह शरीफ जी तिलावत कंदो वञे हमराह जो पकड़ पेट जो वधंदो वञे जीअं सूरत तकलीफ़ ॾिनी जे हिन मुला खे छॾियो मूंखे कंहिं डॉक्टर ॾे वठी हलो जेॾी महिल उनखे छॾे निकिता हमराह कावड़ में सुबुह जो सवेल सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे दरबार में आयो अचे अर्ज़ कई मुंहिंजा साईं कल्ह मूंखे पेट में सूर हुयो तव्हां हिकु दफ़ो सूरे इख़लास पढ़ी मुंहिंजे पेट जो सूर ख़त्म थी वियो राति मुंहिंजे ॻोठ जे चङे खे पेट में सूर पियो मां जीअं क़ुरान पियो पढ़ां हुन जो सूर वधे पियो खुटे कोन पियो सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमायो ऐ अल्लाह जा बाना अल्लाह जे कुरान में तरब फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन सैयदना अब्दुल कादिर जीलानी से फरमायो तो कुरान करीम उहो जेके अल्लाह मरीज़न जे लाइ शिफा बनायो कुरान में शिफा मौजूद मगर कुरान पढ़न जे लाइ ज़ुबान अब्दुल कादिर जीलानी जो हुजण ज़रूरी कुरान तो वट पयो कुरान पढ़ंदो ज़रूर आहे लेकिन ऐ मुस्लमान कुरान के रुकी ये पढ़ंदो है घर वारन सां भी ॻाल्हाईंदे छोकिरे खे चल कई कुरान बंद करे छा थो करी वरी घर वारीअ खे सॾु कयो पाणे सां ॻाल्हायो ख़बरदार थी ये कुरान जी तिलावत न कर कलाकनि जे बजाय भले 5 मिंट तिलावत कर मां तोखे लिखी थो ॾियां सजण साईं जे ख़ुदा जे हैसियत में अल्लाह जो कसम खणी थो चवां जॾहिं तूं तिलावत करी रुगी दिल में इहो ख़याल कर मां उन कुरान जी तिलावत थो कयां जंहिंजे हरफ हरफ मुंहिंजे महबूब जे लबड़नि खे चुमी ॾेई पोइ आयो इहा तमन्ना करे रब जो कुरान पढ़ंदो वञ ॾिस त तुंहिंजो बेड़ो पार थिए थो या नथो थिए तो मुझा दोस्त अजीज अर्ज पे कयम अल्लाह जे ज़ात व बरकात कुरान करीम जे हिफाजत जो ज़िम्मो त खयो मगर अल्लाह कुरान करीम जी हिफाजत पांजे उनन बानन का कराया जन जे सीनन के मुझे करीम रब चूडियो मां अगते वधा मुझे बेनियाज रब अज़मत मुस्तफा जी भी ज़मानत खइया सुभान अल्लाह शान मुस्तफा जी अज़मत मुस्तफा जी रफ़अत मुस्तफा जी मक़ाम मुस्तफा जी मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुझे बेनियाज़ रब ज़मानत खया उन ज़मानत के अल्लाह पूरो कीअं कयो जो अल्लाह जे ज़ात पंहिंजे महबूब जे दीवाननि मां जंहिंजे सीननि खे महबूब जे इश्क लाइ चूंडियो जो उन्हनि खे मीलाद जी तौफीक अता फरमाया ऐ मुसलमान मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे महबूब जे मीलाद के करण वारा मुझे आका जे मीलाद में अचण वारा मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद तो असां कहिड़ो कयो मीलाद त मुझे करीम मुस्तफा जा करीम रब पंहिंजे कुदरत सां जेके कया मीलाद मुस्तफा जी माना छा आहे मीलाद मुस्तफा चइबो छा कया हिते मीलाद मुस्तफा हली रहियो आहे ज़िक्र मुस्तफा हली रहियो आहे शान मुस्तफा हली रहियो आहे मक़ाम मुस्तफा हली रहियो आहे मुंहिंजा दोस्त जंहिं जगह ते ज़िक्र मुस्तफा हूंदो आहे उन जगह खे ई त मीलाद चइबो आहे उन महफ़िल खे ई त मीलाद चइबो आहे ख़ुदा कायनात में उहा कहिड़ी महफ़िल आहे जंहिंमें मुंहिंजे मुस्तफा जो ज़िक्र मौजूद न हुजे हर जगह ते मुंहिंजे महबूब जो ज़िक्र मौजूद आहे करण वारा भी मौजूद आहिनि ॿुधण वारा भी मौजूद आहिनि लेकिन अल्लाह जी ज़ात बाबरकात रुगी तो असांखे समझता फरमाए अॼु समझ ॾाढी ॾुखी आहे जे हिन लाउड वारे खे सेटिंग जी समझ में नथी अचे ख़ुदा करे
तो असांजो दिमाग़ भी इएं न थिए छल ख़ुदा जी ज़ात तो असांखे सम्झ अता फरमाए दिल चवे थी त तूं थोरो दुरूद पढ़ मां 2 मिंट चुप कयां ख़ुदा करे मन लाउड जी आसे इन इलाही एॾा लाउड अहिड़ा भला हूंदा आहिनि अॻे हिकिड़ो उस्ताद हूंदो ठारू शाह जो HST उन जो लाउड एॾो भलो हूंदो जो मिसाल ॾींदो या अली या अली सुभान अल्लाह आका तुझे अचण गुलड़न कई गुलजारी सुभान अल्लाह आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलजारी आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलजारी अहिड़ी बूंद पई बरसी अहिड़ी बूंद पई बरसी परन में थी बहारी आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलजारी आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलजारी हाय हाय जो कुर्बो थियल आत लही मंडल मतलवा तुझो कुर्बो थियल आत लही मंडल मतलवा तुझो कुर्बो थियल आत लही मंडल मतलवा तुझो अंगल अगलवा तुझो अंगल अगलवा तुझो अंगल अगलवा तॾहिं थे पई सतारी आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलजारी आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलजारी अहिड़ी बूंद पई बरसी अहिड़ी बूंद पई बरसी परन में थी बहारी आका तुझे अचण सां गुलड़न में थी गुलजारी मोहताजन खे मेड़े निर्मल कीनन खेड़े सुभान अल्लाह बहानो मीलाद जो सभिनी खे मालिक कीअं पियो गॾु करे सुभान हिन वीचारे चरे आशिक बि पंहिंजे दर्द जी दाह कीअं कई आहे मोहताजन खे मेड़े निर्मल कीनन खेड़े मोहताजन खे मेड़े निर्मल कीनन खेड़े कुलई तो कया कोड़े कुलई तो कया कोड़े शाहिद जहिड़ा दोहारी आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलजारी आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलजारी मुझे सुणी करीम रब जे पाक कुरान करीम दे निहार अल्लाह जे ज़ात फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सुभान ओ मुझा करीम मुस्तफा ओ मुझा महबूब मुस्तफा तुझो बेनियाज रब तुझो बेनियाज रब तो महबूब सां वाइदो करे रहियो आहे ओ मुझा महबूब तुझे लाइ हर अचण वारो ज़मानो तुझो करीम रब शान वारो बनाईंदो इहो मुंहिंजो मौज़ू आहे इन ते ॻाल्हाइण थो चाहियां त मुंहिंजे मुस्तफा जो ज़मानो कॾहिं खां शुरू थियो आहे कीअं मान वारो थियो आहे कीअं मक़ाम वारो थियो आहे मके में मुंहिंजो मुस्तफा आयो जंहिं ॾींहुं आयो जंहिं ॾींहुं पहिरियों मुंहिंजे करीम मुस्तफा मके में रखियो मको त साॻियो आहे पर अल्लाह मके जे ज़मीन खे जो इज़त वारो बनायो आहे
मुझे करीम मुस्तफ़ा जे कदम खां शुरू कया मुझे करीम मुस्तफ़ा जी ज़ात अम्मा आमिना जे वजूद में आई अम्मा आमिना के रब आला करे छड़ियो मुझे महबूब जो नूर सुने हजरत अब्दुल्ला जे पेशानी में आयो अल्लाह सुने अब्दुल्ला के आला करे छड़ियो महबूब जो नूर सुने इस्माइल जे पेशानी में आयो अल्लाह सुने इस्माइल के आला कयो सुने इब्राहिम जे पेशानी में आयो सुने इब्राहिम के आला कयो दादे आदम जे पेशानी में आयो दादे आदम के रब आला कयो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जह दाचिड़ीअ ते कदम घुमायो रब उन दाचिड़ीअ खे भी आला फरमायो इंसान त इंसान पर मुझे करीम मुस्तफ़ा जह दाचिड़ीअ ते कदम रखिया अल्लाह जे ज़ात उन दाचिड़ीअ खे भी एतरी इज्जत अता फरमाई जो 1400 साल गुज़री वया 1400 साल गुज़री वया दुनिया जो हुकूमतूं तब्दील थींदियूं रहियूं मगर आशिकन खां अॼु बि उहा डुबरी डाची बि न विसरी आहे यानी दाई अम्मा हलीमा जो अचण बि न विसरियो आहे वरी जॾहिं महबूब खे खणी मोटी आहे त काइनात में तेज़ तरीन अहिड़ी डाची बि कान विसरी आहे उन जो अचण बि यादि आहे उन जो वञण बि यादि आहे छाजे करे यादि आहे जो मुझे मुस्तफ़ा करीम जे करे यादि आहे मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी माए थी भेण सुणी अम्मा हलीमा जी न्याणी जंहिंजो नालो आहे भेण शीमा छा नालो आहे शीमा गाला छा नालो आहे पंहिंजे अमड़ जी जल सां सुबह जो सवेल अंकल थी करे अॼु बिस्तरे तां उथण लाइ तयार नाहे अम्मा हलीमा निहारे चवण लगी ओ मुंहिंजी बचड़ी अॼु बकरियूं छोड़े वञणियूं अथई हा मुंहिंजी अम्मा वञा थी वेठी आहे वरी अम्मा चवे थी अॼु बकरियुनि खे हथ नथी लाई बुखार अथई न मुंहिंजी अम्मा बुखार नाहे मुआमिलो छा आहे अॼु बकरियुनि जे वेझो नथी वञे ओ त इन तलाश में आहे त अमड़ काॾे ॿाहिरि निकिरी वञे त मां पंहिंजे दिल पर हिन चोॾीअ जे चंड खे खणी पोइ दरड़े खां ॿाहिरि निकिरी पवां मगर सुणी अम्मा हलीमा ॿाहिरि नथी निकिरे कुझु घड़ियुनि खां बाद मां खे थी चवे ओ मुंहिंजी जीजल अम्मा ॿाहिरि न निकिरण जी बि काई वजह नाहे हिकिड़ी वजह बचड़ी कहिड़ी आहे ओ मुंहिंजी अम्मा अॼु मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे अॼु बकरियुनि सां गॾु खणी वञा मां थी चवे ओ मुंहिंजी बचड़ी शीमा हे कहिड़ियूं ॻाल्हियूं पई करी हे मुंहिंजो बचड़ो नंढड़ो आहे हे मुंहिंजो बचड़ो मासूम आहे ॿाहिरि उस केॾी गरम आहे ॿाहिरि हवा केॾी गरम आहे जेको दिल में राज़ महफूज़ हुयो सुणी शीमा जे मजबूर थी पई करण ते ओ मुंहिंजी अम्मा उन रब्बे ज़ुल जलाल जो कसम कल्ह तूं कान हुई मां पंहिंजे मिठड़े भाइड़े खे पंहिंजे हंज में खणी जीअं जो दरड़े खां ॿाहिरि निकतसि मुंहिंजे मथां सिज जे अॻियां ककर छांव करे बीही रहियो ओ मुंहिंजी अम्मा ख़बर न पई पए मां बकरियूं चारण पई वञा उहा बकरियुनि खे वराए थकिजी पवंदी हा जहिड़ी जॻह ते वेही रहा बकरियूं मुंहिंजे साम्हूं वेही अजीब अजीब आवाज़ पयूं कनि परेशान पई थियां पर जॾहिं शाम जो वापसि आयसि बकरियूं बिठावल हुयूं खीर बि पीणो हुयो या जेका पुछी पई उहा सॼी बरकत हिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे खणी वञण जी मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना मस्ताना मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां जंहिं भी प्यार कयो आहे हिकिड़ो रुपयो भी ख़र्च कयो आहे मुझे करीम रब उनखे दुनिया में मुआवज़ो अता करे छॾियो आहे दुनिया जे अंदर मुझे करीम मुस्तफ़ा
सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ते सब खां वधीक ख़र्च करण वारी केरा जो अम्मा खुदैजतुल कुबरा। सुभान अल्लाह। केरा नालो वरी जो नालो वठ अम्मा खुदैजतुल कुबरा जे सब खां वधीक मुझे महबूब मुस्तफा ते खर्च कयो आ, जे पंहिंजी दौलत महबूब ते लुटाई आ, जे पंहिंजो हुस्न महबूब ता कुर्बान कयो आ, जे पंहिंजो खुशू मुझे मुस्तफा ता कुर्बान कयो। बे नंबर ते मुंहिंजा दोस्त अज़ीज ए ऐलान नबूवत खां अॻु जी ॻाल्हि आ। बे नंबर ते कंहिं कयो जो सोणे अबू तालिब मुझे महबूब मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के संभालियो, उन जे मथां खर्च कयो, मुझे अल्लाह बिनी जो थोरो कोन रखियो। अम्मा खुदैजतुल कुबरा के उहा न्याणी मुझे रब ता फरमाई जह जेड़ी न्याणी अल्लाह कायनात में न की पैदा कई आ न की वरी पैदा कंदो।